मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। मर्द पंहिंजे घरवारनि सां ज़िना कंदा, यार घरवारनि सां ज़िना थींदी आहे भला? हिकिड़ी ॾिसो आहे ई निकाह में न, हिकु औरत निकाह में ईजाब कयो अथई त फ़िलाणो मर्द मूंखे क़बूल आहे, मर्द बि क़बूल कयो त मूंखे इहा औरत क़बूल आहे, उनखे असां हक़ महर बि ॾिनो आहे, त हाणे इस्लाम छा थो चए त इहा हिलाल आहे न? त अलाह जे नबी फरमायो उनखे उन औरत खे उहा तव्हांजी घरवारी हूंदी हुजण खां बावजूद बि इंसान मुस्लमान उन सां ज़िना कंदा। पोइ साहिब मतिलबु पुछे कयो, रीज़न पुछे कयो। हा, उनजे तमामु वॾा उलमा जेको उन तमामु वॾा जवाब ॾिना आहिनि, तमामु घणा जवाब। सभ खां पहिरियां जवाबु इहो आहिनि, जेकॾहिं अगरि इन ज़ाल मुड़ुस मां ॿिन्हिनि मां कोई हिकिड़ो बि कलमा कुफ़र थो चवे, अलाह जी नाशाकरी थो करे, औरत चवे त यार औरत चवे थी त अलाह असांजे मथां कहिड़ो फज़ुल कयो आहे, अलाह असांखे ॾिनो छा आहे, अलाह तमामु माण्हुनि जा घर भरे थो छॾे, अलाह ताला सिर्फ़ु असांखे जेको आहे भुगत रखियो आहे। इहा औरत हाणे इस्लाम खां ख़ारिज थी वई, इस्लाम खां जीअं जो ख़ारिज थी वई न, इन जे निकाह खां बि निकिरी वई। ॻाल्हि सम्झो आई न सही? हिकिड़ो बंदो तव्हां पाण ॿुधायो त हिकिड़ी औरत हुजे काफ़िराणी ऐं मुड़ुस हुजे मुस्लमान, इन्हनि जो पाण में निकाह थींदो? निकाह न थींदो न। ऐं जेकॾहिं हुजनि ॿई मुस्लमान, अलाह न माफ़ करे अचानक औरत थी वञे काफ़िराणी, न त ख़ुदि ब ख़ुदि ऑटोमेटिक निकाह फ़ासिद थी वेंदो। निकाह छा थींदो? सही ॻाल्हायो, निकाह फ़ासिद थी वेंदो, निकाह ख़तमु थी वियो, निकाह चट थी वियो। त हाणे जेकी बि मेलाप कंदो न मुड़ुसु, त इहा ज़िना जे अंदरि शुमार आहे। त अलाह जे नबी फरमा आख़िरी ज़मानो ईंदो मर्द पंहिंजे घरवारनि सां ज़िना कंदा। उलमा हिकिड़ो मतिलबु इहो लिखियो त औरत जेकॾहिं कलमा कुफ़ुर चवे, अहिड़ा कलमा चवे जंहिंमां उहा औरत इस्लाम खां ख़ारिज थी वञे, त इहो मुड़ुसु जेको आहे न, ईअं सम्झो पंहिंजी घरवारी सां हक़ाइदागी नथो करे, बल्कि ज़िना थो करे। ॿिए नंबर ते इहो लिखो जेकॾहिं मर्द जेको आहे अहिड़ा कलमा इस्तेमालु करे, मर्द अहिड़ा कुफरिया कलमा इस्तेमालु करे, अहिड़ा कलमा जो इनखे ख़बर बि न पवे त हे इस्लाम खां हथ धोई करे वेह, त बि जेको आहे इन जी घरवारी इन खां निकाह मां ख़ारिज थी वेंदी, हे साईं हे ॿ मतिलबु। टियों मतिलबु हे बि थी सघे थो, उलमा ॿुधायो टियों मतिलबु हे बि थी सघे थो जो अॼुकल्ह नादाल मुस्लमान, अॼुकल्ह जा जाहिल मुस्लमान जो घरवारनि खे तकड़ में चवंदा आहिनि त तोखे तलाक आहे, तूं मुंहिंजे घर खां निकिरी वञ, 3 मरतबा इक़रार कंदा आहिनि, ऐं इन खां बाद में वरी चवंदा आहिनि असांजी कावड़ हुई, मां जेको आहे उहो तवाई में मां तलाक ॾिनी आहे, मूंखे कंहिं क़िस्म जी ख़बर न पई पवे। त उलमा ॿुधायो त इहे 3 तलाकूं थियूं, हाणे औरत फ़ारिग थी वई, हाणे मुड़ुस लाइ जाइज़ आहे ई न त इनखे पंहिंजे घर में रखे ऐं इन सां मिलाप करे। हाणे इहा घरवारी इन जे लाइ हराम आहे। हाणे छा आहे, इहा घरवारी इन जे लाइ बिल्कुलु हराम आहे, इनखे मुनासिबु आहे ई न जो इनखे रखी। त हे अलाह जे नबी जी हदीस आहे जेकी हिन ज़माने में साबित थी। अलाए केतिरा मुस्लमान तलाकूं ॾेई करे घरवारनि खे त बि घर में रखी वेठा आहिनि। हा साईं, हे टियों मतिलबु, तलाक ॾेई करे पोइ बि घरवारी खे घर में रखनि। यार चए मुला अजीब ॻाल्हि कनि था, मां त जेको आहे दिलि सां तलाक न ॾिनी आहे, साईं दिलि सां कोई बि तलाक न ॾींदो आहे। हर को तलाक जेको आहे जल्दबाज़ी में ॾींदो आहे, तवाई में तलाक ॾींदो आहे। हा, कोई प्यार मोहबत में थोरी घरवारी खे तलाक ॾींदो। घरवारी खे चवंदो मूंखे तोसां प्यार आहे, पोइ चईसि हाणे तोखे जेको आहे तलाक आहे, कोई ईअं चवंदो? घरवारी खे भाकुर बि पातल हुजे, पोइ घरवारी खे चए त हाणे तोसां ज़्यादा मूंखे प्यार आहे, भाकुर तोसां पातल आहे, हाणे तोखे तलाक आहे। कोई बंदो ईअं न कंदो आहे। हमेशह हर बंदो तवाई में तलाक ॾींदो आहे, त उहा औरत क्लियर थी वेंदी आहे। इन जे करे मां घणी नसीहत कंदो आहियां, नौजवाननि खे घणी नसीहत कंदो आहियां, शादी नई थी आहे, नौजवान तव्हांजी खोपड़ी आहे, नओं ज़ेन आहे, घरवारी खे कुटको ॾियो। जेकॾहिं तवाई अचे न उनखे सोटी हणी विझो, उनखे हिकिड़ी मुक, हालांकि हाणे त न खपे पर मां ॿुधायांव थो, इहा मुक बि जेको आहे उनजो ज़ख़्म छुटी वेंदो, चंबे जो बि ज़ख़्म जेको आहे उहो छुटी वेंदो। औरत जेके उन टाइम एॾे टाइम नाराज़ थींदी, पोइ शाम जो ऐं राति जो राज़ी थी बि वेंदी। तलाक जो जुमिलो कॾहिं बि न ॻाल्हायो, तव्हांजा इहे चंद जुमिला हमेशह जे लाइ तव्हांजी ज़िंदगी तबाह कंदा। तव्हांखे निकाह मां ख़ारिज थी वेंदा, छो त निकाह खां ख़ारिज थी वेंदी न औरत, ऐं पोइ घणो मामिलो थींदो। त हाणे साईं, हाणे हिन सां निकाह कीअं कजे? कंहिं बंदे अगरि तलाक ॾिनी बि आहे न कंहिं पंहिंजी घरवारी खे, त हाणे उहो कीअं चवंदो यार मां ॿाहिरि ॿुधायां, माइटनि खे ॿुधायां, या अहिड़ी तरह सोरे खे ॿुधायां, त सोरो त औरत खे वठी वेंदो, गेले वेंदो। त हाणे मामिलो कीअं ॾे? लिकाईंदा आहिनि। पोइ घरवारी खे चवंदा आहिनि तूं बि जेको इहा ॻाल्हि ओपन न कर, मां बि इहा ॻाल्हि इहा ओपन नथो कयां, त सही ओपन ॿई न कंदा आहिनि। हाणे अलाह माफ़ करे इहे क़बर में एतिरा जेको आहे इनखे ज़िलत ॾिसणी पवंदी, एतिरी ज़िलत ॾिसणी पवंदी जो पूरी ज़िंदगी घरवारी सां रही करे ज़िना कई।